जय झूलेलाल, मुंहिंजो नालो आहे रहमत शाम चोइथानी। मां सीनियर KG में पढ़ंदी आहियां। मां हिकु पेट ॿुधाईंदसि। राजा कंहिंखे अमुच जो, राजा कंहिंखे अमुच जो, कपिलासन से हथ मॾियो, चयो वज़ीर त बोलो न आहे, इन में काई भलाई आहे। राजा वेठो न मिलियो, कंहिं वज़ीर खे क़ैद कयो। हिकु ॾींहुं राजा थियो तयार करण कहिड़ो हुयो शिकार। कपिड़न लॻो ते नीचे जी सरदार पोलो हो बीमा रसमस्त हथ करसो शाखा हुजे जो माण्हू जो दवा ऊंधी दांडी बीमारी पुरनि जी ॾाढी तुंहिंजी गोला हले करी। राजा कॾहिं अजे न करी उधर ताईं त तहलाए वरी सॼी साॻी जाए हथो न वरितो हो जो जी न ईअं न छॾनि जिन कंहिंखे कॾहिं वज़ीर खे कैद मया चयाईं की दरिए था दरिए जो वरी ॾिसे